छटी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाई। अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में माण्हू हदीसुनि जो इनकार कंदा। छा जो इनकार कंदा बाबा? हदीसुनि जो इनकार कंदा। अॼु खोड़ अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा। अल्लाह ताला माफ़ फरमाए। चंद लफ़्ज़ अंग्रेज़ी जा ॻाल्हाए, थोड़ी घणी तालीम हासिल करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि जो इनकार करण वारा खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जिन अल्लाह जे रसूल जी हदीसुनि जो सराहतन मुसलमाननि, काफ़रनि बि न, मुसलमाननि सराहतन इनकार कयो आहे। न बाबा, इन में खोड़ सारा वजूहात मुआमलात ऐं मसाइल आहिनि। उन में सभ खां वॾे में वॾी वजह इहा आहे उन्हनि जे हदीस जे इनकार करण जी, त खोड़ माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त बाबा जेको अल्लाह ताला कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फ़रमायो आहे असां उन जे मथां ईमान रखंदासीं, बाक़ी असां कंहिं बि हदीस खे, इन खे चइबो आहे परवेज़ी गुरूब। इहो ग़ुलाम अहमद परवेज़ हिकिड़ो माण्हू हुयो जेको सराहतन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो इनकार कंदो। त न बाबा जेको क़ुरान में हाणे अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फ़रमाए थो, ॻाल्हि हिकिड़ी सम्झो, हीउ क़ुरान आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हदीस मुबारक आहे। क़ुरान इजमाल आहे। इजमाल मां मतिलबु इहो आहे क़ुरान जी तफ़सीर ऐं वज़ाहत जेका थिए थी उहा अल्लाह जे रसूल जी हदीसुनि मां थिए थी। हीउ जेको नाज़िल थियल किताब क़ुरान मजीद अल्लाह जे रसूल जे मथां आहे, इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वहीअ जे ज़रिए नाज़िल थियो आहे। हदीस उन शइ खे चइबो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान मुबारक सां लफ़्ज़ बयानु फ़रमाया ऐं अल्लाह जे रसूल जी ज़ुबान अल्लाह जे हुकुम जे ख़िलाफ़ न हूंदी कॾहिं बि। जीअं रब साईं जो हुकुम हूंदो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ हलंदी। हिकु दफ़ा हिकिड़ो साहबी फ़रमाए थो, लिखण वारो जेको अल्लाह जे रसूल जी हदीसूं लिखंदो, पाण फ़रमायूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो कावड़ ऐं गुस्से जे अंदरि हुया। अल्लाह जो रसूल जीअं फ़रमाए पोइ लिखनि पिया। साहबी चए थो त मां ड्रुजंदो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, या रसूल अल्लाह सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह जा दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां थोरो कावड़ जे अंदरि आयो, पोइ अवां जेके अल्फाज़ मुबारक बयानु फ़रमाया, अवां जेके मोती वग़ैरह ॾिना, मुंहिंजा पैगम्बर इहे अल्फाज़ बि लिखां या न लिखां, मोहम्मद मुस्तफ़ा मुरकाए के मुरकी करे फ़रमायो, ए मुंहिंजा सहाबी, मुंहिंजा बच्चा, मोहम्मद मुस्तफ़ा कावड़ में हुजे तॾहिं बि लिखजांइ, मोहम्मद मुस्तफ़ा मुरकंदो हुजे तॾहिं बि लिखजांइ, छो त हुज़ूर जी कावड़ बि अल्लाह जे हुकुम ते हूंदी आहे, हुज़ूर जो मुस्कुराइण बि अल्लाह जे हुकुम ते हूंदो आहे। मां मोहम्मद पंहिंजी ज़ुबान ते अल्फाज़ उहे जारी कंदो आहियां जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था अल्लाह जे तरफ़ां हुकुम हूंदो आहे। अल्लाह जे रसूल जी हदीस जो इनकार। ऐं असां वटि खोड़ अहिड़ा जाहिल तबिके सां ताल्लुक़ रखण वारा माण्हू आहिनि। थोरी घणी ॻाल्हि ते न को इल्मु हूंदो न को फ़अल हूंदो। अल्लाह जे रसूल जूं काफ़ी मन घड़त रिवायतूं बि माण्हुनि जा ॾाढो बयानु करे छॾींदा आहिनि जेके हुज़ूर खां साबित कंहिं बि क़िस्म जूं न हूंदियूं आहिनि। बग़ैर तालीम जे, बग़ैर इल्म जे, बग़ैर फ़हम जे, क़ुरान हदीस खां नावाक़फ़ियत जे करे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ी अहिड़ी रिवायतूं या अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न हूंदियूं आहिनि। उन्हनि जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फ़रमायो, इहे क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़ंदा। इन जे करे अल्लाह जे रसूल जी जेके हदीसूं आहिनि उन्हनि जे मथां बि तव्हां असांजो ईमान हुजे। हाणे ॾिसो क़ुरान शरीफ़ जे अंदरि आहे अल्लाह ताला फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इज़ा नूदिय लिस्सलाते, इज़ा नूदिय लिस्सलाते, जॾहिं आज़ान ॾिनी वञे निमाज़ जे लाइ, मी यौमिल जुमा ते, जुमे जे ॾियारे, फसाऊ इला ज़िक्रिल्लाह, तव्हां भॼो अल्लाह जे ज़िक्र जी तरफ़ या नमाज़ जी तरफ़। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पूरे क़ुरान में आज़ान जो ज़िक्र ई न आहे। ॻाल्हि सम्झो न। जेके माण्हू चवंदा त असां, हालांकि जेके हदीस जो इनकार कंदा न, दर हक़ीक़त इहे क़ुरान जी आयतुनि जो इनकार कंदा। मा अताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ू व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू। क़ुरान थो फरमाए अल्लाह जो रसूल जेको तव्हांखे ॾे उनखे वठो, जंहिं शइ जो हुकुम करे उहो कयो, जंहिं शइ खां तव्हांखे रोके उन खां रुकिजी वञो। हाणे क़ुरान थो फरमाए जॾहिं आज़ान ॾिनी वञे, अलिफ ला अलहमद खां वठी करे वन्नास ताईं 30 सिपारनि में किथे बि आज़ान न आहे, पोइ असां आज़ान कीअं था ॾियूं?
अल्लाह जे रसूल जी हदीस ॿुधायो त अल्लाहु अकबर खां आज़ान शुरू आहे, ला इलाहा इल्लल्लाह ते पूरी आहे। मां अर्ज़ु कयमि क़ुरान इजमाल आहे, उनजो तफ़सीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। ॻाल्हि सम्झ में आई हलनि? हलो भला। काफ़ी माण्हू वरी पोइ कंदा त पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी मज़ाक ऐं भोग आहिनि, उहा हाणे अंदरि खे त असां कोन चीरे ॾिठो आहे त वाक़ई उहा मज़ाक, पर अहिड़ी मज़ाक जेका इस्लाम ऐं दीन जे ख़िलाफ़ु हुजे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं भला ॾियो हाल अहवाल, ख़ासि करे जेके मवाला हूंदा आहिनि। भंग भला हराम आहे? भंग हराम आहे? हा बाबा भंग हराम आहे। चरसो हराम आहे साईं? हा बाबा चरसो हराम आहे। साईं दलील ॾियो क़ुरान मां। छा चवंदा आहिनि? दलील ॾियो क़ुरान मां। बाबा या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान। क़ुरान तो फरमाए शराब त हराम आहे साईं, क़ुरान में आहे। भंग हराम आहे या न आहे उहो बि असांखे क़ुरान मां कढी करे ॾेखारियो त भंग हराम आहे। बाबा असां उलमाए अहनाफ़ वटि 4 दलील आहिनि, 4। हिकु आहे क़ुरान, ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, इजमाए उम्मत ऐं क़ियास। असां इन हराम जो हुकुम, भंग जे हराम हुजण जो हुकुम इन शराब मां वरितो आहे त शरीयत शराब खे छो हराम कयो आहे? शरीयत शराब खे इन जे करे हराम कयो आहे त शराब में नशो आहे जेको तुंहिंजे दिमाग़ जे मथां ग़ालिब थिए थो ऐं तूं मग़लूब थी वञे थो पियो। इन जे करे शरीयत इन शराब खे हराम कयो आहे। इहा साॻी इल्लत चर्स में भी मौजूद है, या सागी इल्लत भंग के अंदर भी मौजूद है। जने खुदा शराब के हराम कयो आ तने भंग भी हराम आ, चर्स भी हराम आ। हर उहा नशेदार शय जैसे इस्तेमाल करण का बाद में दिमाग मग़लूब थी वने, वह शय गालिब थी वने तो वह हराम है, वह शरीयत की रूह से हराम। गाल समझ में आई न? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत का आग में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीसुन जा इनकारी तवाके मिलंदा जेके अल्लाह जे रसूल जी हदीसुन जो बरमला अलल ऐलान इनकार कंदा। अज मौजूद आहिनि, अखियुनि सां ॾिसूं था पिया, कननि सां ॿुधूं था पिया। या 1400 साल पहिरीं पैगंबर मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। अॼु असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं।